प्यारा दोस्तों, ये सिंध बाक़ी 4 कलाकनि जो पंधु आहे। 11 माइल बाल्टीमोर खां परे आहे ऐं एॾी थधि आहे, सख़्तु थधि ऐं हवा आहे। पर अॼु ख़ुशि बि आहियां जो मोक्षा असांखे पंहिंजो मिली वियो आहे ऐं इन में मूंखे पंहिंजो वधीक अञा अहसासु थियो आहे त उहे फैमिलियूं जिन जा प्यारा जेके आहिनि से क़ैद में पिया आहिनि, जेलनि में पिया आहिनि ऐं बेहया हुक्मराननि खे को बि हया ऐं शर्म उन्हनि खे न आहे ऐं उन्हनि जा सहूलियतकार अञा ताईं उन्हनि जे अॻियां हथु ॿधियो बीठा आहिनि, ॿाहूं ॿधियो बीठा आहिनि। उहे उन्हनि खां वधीक बेशर्म ऐं बेहया आहिनि ऐं असां अञा ताईं इहो नथा सोचूं त सिंध रोज़ को न को कॾहिं वीचारी औरत जा आङुरियूं कपियूं पियूं आहिनि, कॾहिं को कंहिंजो फोटू थो ॾिसां त उहो ख़ुदकशी कयो बीठो आहे। ऐं हीअ अॼु खां न आहे, अशोक कुमार भुटे साहब जे दौर में जेको पहिरियों खंभिजी वियो, उन जे लाश जो अॼु ॾींहुं ताईं को पतो कोन्हे। शहीद अनवर लिगारी, अॼु भाउ तूं सोचींदो हूंदे जिते बि हूंदे जन्नत में तुंहिंजो भाउ अॼु जेको पंधु पियो करे, अॼु उन्हनि मज़लूम लाइ जिन जे लाइ तूं भारत करे में त भाउ सिंध जी भारत अथई ऐं मुंहिंजी अमड़ आउं हुननि मज़लूमनि लाइ पंहिंजो सिर ॾींदुसि, पर मार्च करे न वेंदुसि, पंहिंजी जदोजहद जारी रखंदुसि। ऐं उहे वीचारा ज़ोरी खंभियल फैमिलियूं, तव्हां इहो न सोचो त आउं कोई सियासत या तव्हांजे ते थोरो पियो करियां। मुंहिंजो ई मक़सदु, मुंहिंजी ही जदोजहद अञा वधीक मूंखे हिन ॻाल्हि में, जॾहिं असांजो हिकिड़ो डॉग जेको तव्हां थी सघे थो इहा ॻाल्हि अञा न महसूसु कंदा हुजो, छाकाणि त अमेरिका में डॉग्स खे पंहिंजो हिकिड़ो फैमिली तौर ते सम्झो वञे थो। ऐं अॼु जॾहिं असांखे मिली वियो आहे त केॾी ख़ुशी आहे। अॼु मां सुबुह जो जॾहिं उथी पंहिंजी इबादत कयमि, वर्शिप कयमि, मेडिटेशन कयमि ऐं पंहिंजे ख़ुदा खे ॿाॾायमि, मुंहिंजा मौला असांखे पंहिंजो मोक्षा मोटाए ॾे। ऐं जॾहिं अॼु मुंहिंजी वाइफ मूंखे फ़ोन करे ॿुधायो त जानी पंहिंजो मोक्षा मिली वियो आहे, ऐं त उहा ख़ुशी मूंखे जेका आहे सा अञा वधीक ताक़त ऐं कुवत बख़्शो आहे। ऐं पंहिंजनि उन्हनि प्यारनि कांदड़ो फैमिली, खोसो जो पुटु अदी अक्सा, भट्टी वीचारो सुहेल जी फैमिली, या ॿिया कई वीचारा जेके खंभियलनि जा माइट आहिनि, उन्हनि खे इहो यकीन थो ॾियारियां। या उहे असांजा वरी ॿिया इशू जिन्हनि जूं नियाणियूं ज़ोरी उन्हनि खे उन्हनि जो फोर्स कन्वर्जन कयो थो वञे, मज़हब बदिलायो थो वञे ऐं इहे पीपला, इहे लीगला, इहे GTA, ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा जेके इहे वेठा आहिनि उन्हनि असेंबलियुनि में जेको मामूली लॉ पास नथा कराए सघनि, त उहे छा सिंध खे हक़ु वठी ॾींदा? उहे कहिड़ो सिंध खे हक़ु वठी ॾींदा? कोन वठी ॾींदा। उन्हनि वॾेरनि खे को अहसासु कोन्हे। बिलावल ज़रदारी खे थोरो बि हया हुजे हा त कुझु निकिरी पंहिंजनि सिंध जे माण्हुनि जे लाइ कुझु करे हा, पर हुन पंहिंजे माउ जे खून जे लाइ कुझु न कयो त पोइ बाक़ी सिंध लाइ छा कंदो? मुंहिंजा सिंधियो, ओ मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजूं भेनरूं, तव्हां इहो यकीन ॼाणियो, जेसिताईं मुंहिंजी सिसी में साहु आहे तेसिताईं आउं पंहिंजे मज़लूम माण्हुनि ऐं क़ौमुनि जे लाइ आवाज़ु उथारींदो रहंदुसि। ऐं अञा उहे माण्हू जेके सम्झनि था त असां वटि वसीला कोन आहिनि, तंहिंजे करे जदोजहद कीअं करियूं? अड़े बाबा लतीफ़ साईं थो चए त पाण मखण जो पाण सी वसीला विञाए, तंहिंखां पोइ इश्क साण उठाए, पेर परियां जे पार ॾे। हीउ कमु इश्क जो आहे, हीउ कमु सियासत जो न आहे।
जेकॾहिं तव्हांखे सिंध सां इश्क़ आहे त इहो न वेही सोचो त तव्हां वटि फंड कोन आहिनि, तव्हां वटि वसीला न आहिनि। अड़े चरियाओ भिटाई पियो चवे, आउं कोन पियो चवां त पाण मखण जे पाण सी, पाण मखण जे पाण सी वसीला विञाए, इश्क साण उठाए, पेर पिरियां जे पार ॾे, पिरी जे पंहिंजे मक़सद लाइ, आज़ादी जे लाइ, सिंध जे लाइ उथी पेर खणो, उथो वारो करियो, न त सटिजी वेंदो। को न को अची बंदूक हणंदव, को न को अची मारींदव, इन सां कुझु बि हासिलु न करे सघंदो। ओ मुंहिंजा प्यारा सिंधियो, इहा हिकिड़ी धरती पंहिंजी आहे, ॿियो को बि सिंधियुनि जो मुल्क कोन्हे। फ़लस्तीनियुनि जा त अरब हुया, यहूदियुनि खे बि अमेरिका ऐं वेस्टर्न कंट्रीज़ हुयूं, नेल्सन मंडेला खे बि अफ्रीका जा मुल्क हुया। अड़े पाण खे त हिंदुस्तान बि कोन सपोर्ट कंदो, उहो पंहिंजे मक़सद खे सपोर्ट कंदो। जेके सिंधी अञा हिंदू बि आहिनि उहे ॿाहिरि वेठा आहिनि, उहे बि पंहिंजे। मूं हिकिड़े साईं खां पुछो, साईं सिंधी हिंदू असां सां मदद कंदा? चईं उहे हलंदड़ बस में चढ़ंदा, बाक़ी न। ऐं मूं चयो साईं हाणे जे सिंधी हिंदू अञा हलंदड़ बस में चढ़ंदा त बाक़ी मुस्लमान जेके आहिनि से त बस खे हलण ई कोन ॾींदा, त पोइ त हिते ई वेठा हूंदासूं। मुंहिंजा प्यारा सिंधियो, अॼु मुंहिंजी दिलि जेका आहे सा दुखियल बि आहे ऐं ख़ुशि बि आहे। इन्हनि ॿिनि वाटनि ऐं चौवाटनि ते मां आहियां, पर पंहिंजो आउं तव्हांखे ॿुधायां त मूंखे सुती अहिड़ी पियल आहे, नंढे हूंदे खां ई ऐं हिन कम जे लाइ पैदा थियो आहियां। इहो ई मूं पाण खे ॻोल्हियो आहे, इहा ई मां पाण खे सम्झो आहे। ऐं उन करे तव्हां इहो न सम्झो त आउं वर्कर आहियां, अॻुवाण न आहियां। के चवनि था त बाबा सिंधी टोपी पाई आहे, सिंधी कपिड़ा पाई आहे हिन पंध में। अड़े बाबा उन्हनि ज़ालमनि बि सिंधी कपिड़ा, सिंधी टोपियूं पाए कहिड़ा पटका ॿधाया सिंध खे। मूंखे सिंध जे टोपी ऐं अजरक जी इज़त मुंहिंजे दिलि में आहे। मूंखे कंहिं बि कपिड़े लटे जो न आहे, पर मूंखे पंहिंजे सिंध जो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मुंहिंजो साथ ॾियो, मूंसां गॾु बीहो, ऐं न बीहो न गॾु ॾियो न साथ ॾियो, पर आउं पंहिंजो ही सिंध जो आवाज़ु दुनिया में पहुचाईंदो रहंदुसि सदाईं गॾु। जिए लतीफ़, जिए सिंध, जिए सिंधु, जिए साईं, जियम सैद, बेड़ा पार, हक़ हक़।